कॾहिं खां था वाणियूं? बस के साल थी विया असांखे। साल माना अंदाज़न कंहिंजो दौर हुयो? उनजो साईं नवाज़ शरीफ़ जो। नवाज़ शरीफ़ त हाणे जो आहे? न साईं, नवाज़ शरीफ़ जो खां वठी मां 5 रुपए खां वठी कमु शुरू कयो। अच्छा, हा 65 में नवाज़ काॾां हुयो? 65 में त अयूब हुयो। अयूब हुयो त नवाज़ काॾां हुयो? पोइ बि 5 रुपया किलो हुयो साईं। अच्छा, वाण असां 10 रुपए खां वठी कमु शुरू। वाणानी घणी हुई? वाणाई 50 रुपया। 50 रुपया? 10 रुपया? 65 में? 65 में। तव्हां जमिया कॾहिं आहियो? हा जमिया कॾहिं? यादि दिलाए असांखे। यादि न आहे? भला दौर कंहिंजो इहो बि यादि न आहे? दौर त चवां थो बेटे ते हुनजो हुयो। नवाज़ जो? हा नवाज़ त हाणे जो आहे बाबा। ॾिस न, हा न, इहा ख़बर आहे उहो कहिड़ो मुल्क हुयो। असां बाबा कहिड़ो बि उहो अदा भला नालो छा अथव चाचा ॿुधायो त? राजन फ़कीर। राजन? राजन फ़कीर। राजन फ़कीर, रांझन फ़कीर। रांझन फ़कीर सूमरो। किथे रहंदा आहियो चाचा? हा साईं, खानदाबाद टू स्कूल बिलाली पाड़ो। वाह वाह, फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास। माना वॾो टाइम थियो आहे न तव्हांखे? जी साईं। भला उहो हो जेका सफ़ा सनी जेका थींदी आहे मुंज जी? मुंझ जी? हा त उन जी साईं, मुंझ जी वधि में मुंझ जी हिकिड़ी बेड़ जी हूंदी आहे। हा, बेड़ जो वाण हूंदो आहे 600 रुपया। 600 रुपया? अच्छा, उनजो भला 600 रुपया किलो हूंदो आहे। हा, उनजो वाण 1000 रुपया। भला तव्हांजा ॿार भाई कंदा आहिनि इहो कमु न? न साईं। कंहिंखे सेखारियो साईं? हा नंढे पुट खे सेखारियो पर उन विसार छॾियो। अच्छा, तव्हांजे उस्ताद जो नालो छा हो? उस्ताद जो नालो साईं मोलीनो अलाह जन्नत जा गुज़ारे। मोलीनो? मोलेनो। मोलेनो। अच्छा, कहिड़ो उहो? सुमरो। सुमरा? हा, हुनरमंद आहे। काठो बड़ी। हा, इहे हुनर वारा हुआ। हा, सही ॻाल्हि आहे। सही आहे, सही आहे। भला हे मंझी जेका आहे, मंझी घणे थी मिले हाणे? या 300, इहो बस 2000 2500। मंझी? हा। ऐं लकड़ी हिन में कहिड़ी आहे? तारी? बबुर? हा, तारी वधीक महांगी आहे साईं। उहा मज़बूत बि आहे साईं, ॾाढी मज़बूत।